IG सिंध गुलाम नबी मेमन शिकारपुर जे SSP फैज़ान अली के उहदे तां हटाए छॾियो आहे। शिकारपुर जे SSP जे वाधू चार्ज SSP कश्मीर इरफान समूह हवाले कई वई आहे। गुज़िरियल ॾींहुं IG सिंध शिकारपुर जे दौरे बाद अॼु अहिड़ो ऑर्डर जारी कयो आहे। शिकारपुर जी समाजी तंज़ीमनि ऐं शहरनि IG सिंध के SSP फैज़ान अली ख़िलाफ़ शिकायतूं कयूं हुयूं ऐं बदली जो मुतालबो कयो हो। अहम ख़बर आहे असां सां शेयर करे रहिया आहियूं। IG सिंध गुलाम नबी मेमन शिकारपुर जे SSP फैज़ान अली के उहदे तां हटाए छॾियो आहे। शिकारपुर जे SSP जी वाधू चार्ज SSP कश्मीर इरफान समूह हवाले कई वई आहे। गुज़िरियल ॾींहुं IG सिंध शिकारपुर जे दौरे बाद अॼु अहिड़ो ऑर्डर जारी कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ विच रिपोर्टर रशीद ॼामलू खां। जी रशीद, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, IG सिंध गुलाम नबी मेमन SSP शिकारपुर रिटायर्ड कैप्टन फैज़ान अली के बदली करे CPO रिपोर्ट करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। जॾहिं शिकारपुर ज़िले जी जेका इज़ाफ़ी चार्ज आहे उहा SSP कश्मीर इरफान समूह हवाले कई वई आहे। ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल ॾींहुं IG सिंध गुलाम नबी मेमन शिकारपुर जे कचे जे थाणनि जो दौरो कयो हो, जंहिंजो अॼु अहिड़ो बदली जो जेको ऑर्डर कयो वियो आहे। मां इहो बि ॿुधायां त IG सिंध SSP शिकारपुर ख़िलाफ़ शोकास नोटिस जारी कयो हो, जंहिंमें SSP शिकारपुर थाणनि में इंस्पेक्टर जी जाइ ते पुलिस एहलकार ऐं जमादार उन्हनि खे जेको आहे SHO जी चार्ज ॾिनी वई हुई। वधीक ॿुधाईंदो हलां त शहर जे समाजी सियासी तंज़ीमुनि पारां SSP ख़िलाफ़ मुज़ाहिरा जेके जारी हुया, जंहिंखां पोइ शहरनि जे ऐं उन्हनि जी जेका एहतिजाज जे नतीजे में IG सिंध SSP शिकारपुर खे बदली करे CPO रिपोर्ट करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। जी ठीकु आहे रशीद, वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।